अॼुकल्ह भई माइन त कम वारनि माइन त चङनि तपाए रखियो आहे, ॾाढो परेशान करे रखियो अथनि। कुछ भी थोड़ो चईन त भाए थी वठेन, चैन तूं करवाना है तो करवाओ काम, नहीं तो मैं तो जा रही हूँ। ऐं ॿियो पाड़े वारा रुगो हीअं ॾिसनि था कि कॾहिं हिननि जो हिते झगड़ो थिए त मां रखां हिन माईअ खे। अहिड़ो परेशान थी रहियो। ॿाहिरि निकिरनि, क्या हुआ, भाभी ने काम से निकाल दिया है क्या, मेरे यहाँ आजा, भी 100 रुपया ज्यादा दे रही हूँ। हाणे ॿुधायो, हिते पाड़े वारनि तपाए रखियो आहे, मायूं त परेशान थियूं कनि, पाड़े वारनि बि तपाए रखियो आहे। जॾहिं चवांसि थोड़ा काम कर दे, चली करवाना है तो करवाओ, नहीं तो मैं तो पड़ोस में जा रही हूँ, पाड़े वाली मेरे को 100 रुपया ज्यादा दे रही है। ॿुधायो, अॼु रुगो थोड़ो चयोमांसि सुठे सां झटकन करे छॾ, तो सोफो कुटण चालू थी वई। अरे तू छा सोंटी सां कपड़ा पई धोई या? तो चती तुम नहीं तो बोला सोफा को अच्छे से झटकाओ, तो तोखे कुटण लाइ चयो। हाणे ॿुधाए, थोड़ी सफ़ाई चयोमांसि थोड़ी सी मिट्टी हटाए, ॾाढी मिट्टी थी वई है, तू सफ़ाई सुठी फर्नीचर नथी उगी, तो चती दरवाजे बंद करके रखा करो। हाणे ॿुधाए, मुई घुट में मरी वञू असां सॼो ॾींहुं, है न, तव्हांजे करे त मतलब दरवाजा बंद करे रखूं, साह ई न वठूं। हिननि जो अहिड़ो हाल है। तंहिंखां पोइ झाड़ू पोछे वारी रोज रंभ करे, इतना कचरा निकलता है, असां रोडनि तां कचरा खणी फिटी था कयूं हिते, भई झाड़ू पोछा ते न कचरो हुजे। तंहिंखां पोइ चवंदी वार बि न सुलझायो, रोड ते वञी वार सुलझायूं, तुम्हारे बहुत सारे बाल निकलते हैं। एॾो तपाए रखियो अथनि भई हिननि जो त ॾाढो परेशान करे रखियो। तंहिंखां पोइ बासण वारी, उहो त महा तौबा, उनखे चईसि हिकु बासण वधीक ॾींदी, चिल्लाइण चालू थी, तुम्हारे इतने बर्तन होते, तुम सिंधी बहुत खाते हो। अरे मुई 2 टाइम रोटी न खाईंदासीं, नजर पई लगाई, रोटी भी न खाऊं असां। चनी मैं इतने बर्तन नहीं मांजूंगी, तुमको करना है दूसरी को रखो। ॿुधायो, हिननि जी मर्ज़ी, असां दोना पातल घुराए उन में रोटी खाऊं ऐं हिननि खे त हिकु बासण बि न ॾियो। त माइन त इलाही तपाए मचायो आहे, अहिड़ो परेशान थी पिया आहियूं। मूंखे पतो आहे सभिनि जे घर जी यही हालत आहे, तव्हांजे घर जी बि माइन जी यही हालत आहे न। का सुठी माई अगरि तव्हांखे हुजे त भई मूंखे बि ॿुधाइजो।